मटियारी में पब्लिक हेल्थ ऑफिस ॿाहिरां RO प्लांट ऑपरेटरनि पारां पघारूं न मिलण ख़िलाफ़ ख़ालिद रुझाणी, हाजी खान मल्हा, जावेद काका अमीन जी अॻवानी में एहतजाज जो मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हणंदे चयो त पब्लिक हेल्थ खाते जो एक्सीएन मोहसिन सुमरो 12 महीननि खां असांजूं पघारूं रोके असांखे नुक़सानु पहुचाइण जी धमकियूं पिणु ॾेई रहियो आहे। एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि जो चवणु हो त मटियारी ज़िले जा अक्सर RO प्लांट नाकारा हुजण सबबि बंदि पियल आहिनि। सईदाबाद तालुके में टोटल 17 RO प्लांट आहिनि, जिन मां फ़क़ति 3 हली रहिया आहिनि। अहिड़ी तरह हाला ऐं मटियारी तालुकनि जा बि अक्सर प्लांट नाकारा बणियल आहिनि। मुज़ाहिरीन जो चवणु हो त ज़िले जा तमामु RO प्लांट ठहिराए उन्हनि खे फ़ाल कयो वञे जीअं अवाम खे साफ़ पाणी मिली सघे। एहतजाज कंदड़ वज़ीर आला सिंध पीपल्स पार्टी समेत आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त फ़ौरी तौरु असांजूं पघारूं जारी करे असांजा तमामु जाइज़ मसइला हल कया वञनि। ॿी सूरत में असां एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। ॿिए पासे RO प्लांट ऑपरेटरनि जो एहतजाज मुतलिक़ जॾहिं सहाफ़ियुनि पारां पब्लिक हेल्थ मटियारी जी कंहिं बि ज़िम्मेवार ऑफिसर खे मौक़िफ़ ॾियण जो चयो वियो त कंहिंजो बि को जवाबु न ॾिनो, जिन त एक्सीएन मोहसिन सुमरो बि ऑफिस में मौजूदु न हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।